उत्तर वज़ीरिस्तान में सिक्योरिटी फोर्सिस पाक अफ़गान सरहद ते ख़ारजियुनि जी अॻिराई जी कोशिश नाकाम बणाए छॾी। सिक्योरिटी फोर्सिस जे ॿिनि धारदार कार्रवाइयुनि दौरान फायरिंग जी ॾे वठ में 4 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ईस्टर्न बॉम्ब वारे इलाइक़े में दहशतगर्दनि ख़िलाफ़ सैनिटाइज़ेशन ऑपरेशन जारी। ISPF जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस सरहदुनि जे तहफ़ुज़ ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 2 ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब रवानो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ रियाज़ में फ़लस्तीन बाबति कोठायल अरब समिट में शिरकत कंदो। फ़लस्तीन ऐं लबनान समेत ख़िते जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वेंदो। समिट जी सह लाइन ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि जे विच में मुलाक़ातुनि जो बि इम्कान। भारतीय क्रिकेट टीम चैंपियंस ट्रॉफी खेॾण लाइ पाकिस्तान न आई त पाकिस्तान बि भारत सां गॾु कॾहिं बि न खेॾंदो। भारत तरफ़ां चैंपियंस ट्रॉफी में शिरकत खां इनकार खां पोइ पाकिस्तान जो सख़्तु मुवक़्क़िफ़। ICC भारत जे फ़ैसिले बाबति पाकिस्तान खे आगाह करे छॾियो। हुकूमती ज़रियनि मूजिबि पाकिस्तानी हुकूमत हर शइ लाइ तयारु आहे पर हाइब्रिड मॉडल तरफ़ न वेंदी। जेकॾहिं भारतीय टीम चैंपियंस ट्रॉफी लाइ पाकिस्तान नथी अचे त पाकिस्तान बि T20 वर्ल्ड कप 2026 समेत भारत जे कंहिं बि इवेंट में शिरकत न कंदो। पाकिस्तान 22 सालनि खां पोइ वनडे जी आलमी चैंपियन खे संदसि घर में हाराए तारीख़ जोड़े वरिती। पर्थ जे ग्राउंड ते खेॾियल टी वनडे मैच में ऑस्ट्रेलिया खे 8 विकेटुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी टीम 141 रन्सुनि जो हदफ़ आसानीअ सां 27 ओवर में पूरो करे वरितो। ओपनर्स जी 84 रन्सुनि जी अहम पार्टनरशिप। साइम अयूब 42 रन्सूं ठाहे टॉप स्कोर रहियो। अब्दुल्ला शफ़ीक़ 37, कप्तान मोहम्मद रिज़वान 30 ऐं बाबर आज़म 28 रन्स ठाहे नॉट आउट रहिया। बहितर कारकर्दगीअ ते हारिस रऊफ़ मैन ऑफ द मैच ऐं मैन ऑफ द सीरीज़ करार। पर्थ में पाकिस्तानी बैट्समैन छंहिंजी विया। ऑस्ट्रेलिया जी बैटिंग लाइन उॾाए छॾी। ऑस्ट्रेलिया जी पूरी टीम 32 ओवरनि में 140 रन्सुनि ते ढेर थी वई। कैंगरूज़ पाकिस्तानी फास्ट बॉलर्स अॻियां क्रिकेट खेॾण ई विसारे वेठा। ऑस्ट्रेलिया जा 6 बैट्समैन डबल फिगर में बि दाख़िल न थी सघिया। मैक्सवेल ॿीहर फ्लॉप। हारिस रऊफ़ जे बाल ते ॿुड़ीअ ते आउट थी वियो। जैक फ्रीज़ ऐं जोश इंग्लिस 7, एरन हार्डी 12, एडम ज़म्पा 13 ऐं स्पिनर जॉनसन 12 रन्स ठाहे आउट थी विया। नसीम शाह ऐं शहनशाह अफरीदी 3 विकेटूं वरितियूं। हारिस रऊफ़ 2 ऐं मोहम्मद हसनैन हिक रांदीगर खे आउट कयो। मोहम्मद रिज़वान ऑस्ट्रेलिया में सीरीज़ खटींदड़ ॿियो पाकिस्तानी कप्तान बणिजी वियो। उन खां अॻु 2002 में पाकिस्तानी टीम कप्तान वक़ा यूनिस जी क़यादत में ऑस्ट्रेलिया खां सीरीज़ खटी हुई। मोहम्मद रिज़वान ऑस्ट्रेलिया जी मार्कस स्टोइनिस जे कैच पकड़े तारीख़ जोड़े वरिती। 2 मैचिस जी सीरीज़ में कंहिं बि विकेट कीपर तरफ़ां सभ खां वधीक 10 कैच पकड़ण वारो रिकॉर्ड बराबरि करे छॾियो। सदर आसिफ अली ज़रदारी, वज़ीर आज़म शहबाज शरीफ, वफ़ाक़ी घरू वज़ीर ऐं PCB चेयरमैन मोहसिन नक़वी, वॾे वज़ीर मुराद अली शाह, वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ ऐं ॿियनि जूं ऑस्ट्रेलिया खां वनडे सीरीज़ खटण ते क़ौमी टीम खे मुबारकूं ऐं ख़राज तहसीन पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त अॼु क़ौम लाइ इंतिहाई ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। असांखे पंहिंजी क्रिकेट टीम ते फ़ख़्रु आहे। बॉलर्स ऐं बैट्समैन ऑस्ट्रेलिया ख़िलाफ़ बहितरीन कारकर्दगीअ जो मुज़ाहिरो कयो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी चयो त क़ौमी टीम जी अॼोकी कामयाबी पूरी क़ौम जे चेहरनि ते मुर्कूं मखेड़े छॾियूं आहिनि। तारीख़ी कामयाबीअ ते समूरा रांदीगर ऐं टीम मैनेजमेंट वाखाण जी मुस्तहिक़ आहे। नौकोट में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो पेश आयो। पीसन औरत वहशी सिफ़र नशे पुट ख़िलाफ़ दांह खणी थाणे ते पहुती। लॼालट जो इल्ज़ाम। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार ॾोह जो एतिराफ़ कयो आहे।
मेडिकल रिपोर्ट अचण बाद वधीक कानूनी कार्रवाई कई वेंदी। सिंधु दरिया ते नवां केनाल लॾण खिलाफ़ सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। सखर, लाड़काणो, नवाबशाह, जेकबाबाद, मीरपुर खास, खैरपुर, जामशुरो में एहतजाजी मुज़ाहिरा। दादू, मीरपुर बटोरो, कंबर, ड्रिगड़ी, वार में भी सिंधु ते नवां केनाल लॾण खिलाफ़ मुज़ाहिरा कया विया। अॻवाणनि जो चवणु आहे त सिंधु ते रुॻो सिंधियुनि जो हक़ आहे, दरिया ते केनाल लॾण जी इजाज़त न ॾींदासीं।